नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो वेझो वारिया मोरी ते जन्माष्टमी जे सालियाने मेले ते पुलिस जे माण्हुनि जे मथां लठबाज़ी जे करे श्री कृष्ण भॻवान जी मूर्ति टुटी वई आहे। इन हवाले सां असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे सीएम सिंध जो ख़ुसूसी मावन वकील वीरजी कोहली। साईं वीरजी कोहली, अॼु खिपरो लॻ ॻोठ वारिया मोरी स्टाफ वेझो हिंदू बिरादरी पारां जन्माष्टमी जो त्योहार मल्हायो वियो। इन मौके ते अॼु श्री कृष्ण भॻवान जी मूर्ति टुटी। इन हवाले सां अवां छा चवंदा? नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो वेझो वारिया मोरी ते जन्माष्टमी जे सालियाने मेले ते पुलिस जे माण्हुनि जे मथां लठबाज़ी जे करे श्री कृष्ण भॻवान जी मूर्ति टुटी वई आहे। इन हवाले सां असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे सीएम सिंध जो ख़ुसूसी मावन वकील वीरजी कोहली। साईं वीरजी कोहली, अॼु खिपरो लॻ ॻोठ वारिया मोरी स्टाफ वेझो हिंदू बिरादरी पारां जन्माष्टमी जो त्योहार मल्हायो वियो। इन मौके ते अॼु श्री कृष्ण भॻवान जी मूर्ति टुटी। इन हवाले सां अवां छा चवंदा? बिल्कुल मूंखे ख़बर पई आहे ऐं रस्ते में आहियां, हींअर मीरपुर खां क्रॉस करे वञा थो उते खिपरो। हिते ॿ मौक़िफ़ साम्हूं आया आहिनि। जेके ॻोठाणा आहिनि उहे चवनि था त पुलिस उते लठबाज़ी कई आहे, उनखां पोइ जेको आहे सो उते मूर्ति टुटी आहे। मूर्ति बिल्कुलु टुटी आहे, उनजा फोटो वीडियो मूं ॾिठा आहिनि। मूर्ति खे नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं मूं एसएसपी सां गॾ सां राब्तो कयो त उनजो चवणु आहे त उते माण्हू छो त एसओपी ते अमल कंदे उते पुलिस जे तरफ़ां या परमिशन हुई त तव्हां 300 खां वधीक माण्हू गॾु न कंदव। त हुते जेको आहे तमामु घणा माण्हू गॾु थिया हुआ ऐं पुलिस चयो त भई तव्हां माण्हू घटि करियो। त पोइ जेको रश घणो थियो, उन रश जे करे जेका माण्हुनि में घटि करण जे चक्कर में जेको आहे हिक ॿिए खे को धिको लॻो आहे मूर्ति खे। अहिड़े क़िस्म जो पुलिस चयो असां जिते मूर्ति पयल आहे उन हुजूम जे पासे या उन पासे जिते मेन एरिया आहे जिते कृष्ण भॻवान जी मूर्ति ठहियल आहे उन पासे असीं विया ई कोन्हे। असां ॿाहिरि रोड ते बीठा हुआसीं, उते बीह असां चयो आहे। बहरहाल उनजे बावजूद उते डीएसपी हींअर मौजूदु आहे तालुका खिपरो जो, ऐं आऊं वञा पियो उते। अभी कृष्णा मूं सां गॾु आहे, सरज़मीन ते वञूं था ऐं सरज़मीन ते पहुची करे पोइ ॾिसूं था त छा सूरतहाल आहे या सॼो कीअं थियो आहे। ऐं इन जी मुकमल मूं एसपी खे बि चयो आहे, डीआईजी खे बि चयो आहे त मुकमल इन्वेस्टिगेशन थियणु खपे। ऐं जेकॾहिं पुलिस जे तरफ़ां इहा शइ थी आहे त पोइ इंतिहाई शर्मनाक अमल आहे ऐं उनजी पूरी मुकमल इन्वेस्टिगेशन थियणु खपे। बाक़ी जेकॾहिं माण्हुनि जी जेको छा चवंदा आहिनि त भगदौड़ मचण खां पोइ जेकॾहिं धिको लॻो आहे मूर्ति खे, अहिड़ी क़िस्म जी का शइ आहे त पोइ नॉर्मल आहे। पर जेकॾहिं पुलिस जे तरफ़ां थियो आहे त पोइ हुन ते ज़रूरु एक्शन थियणु खपे।